ओम शांति। अदिति मुरलीधर 23/2023 सदमेटा जवंता मीठे मीठे बार तांजो फर्रा एक वीखे बाप वर्षे जी याद त्यारे करे सावधान करण हिनमें सभिनि जो कल्याण समायल। प्रश्न ता बार खे हिक गुए राज की समझदा आयो जो कोई साइंसदान भी न समझी सकते। तरा ता समझी सकता आयो ता समझदा है कि आत्मा अति सूक्ष्म स्टार उनमें सब संस्कार भरल आहिनि। उहे ई शरीर द्वारा पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाईंदी रहंदी आहे। शरीर जड़, आत्मा चैतन्य। ईअं ई पोइ परमात्मा भी स्टार आहे, उनमें सॼो नॉलेज आहे। उहो मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे न, सत्य आहे, चैतन्य आहे। उहे कोई 1000 सूर्यनि खां तेजोमय न आहे। इहे गुह राज तव्हां ॿार सम्झंदा आहियो। साइंसदान इन ॻाल्हियुनि खे न सम्झी सघंदा आहिनि। तव्हांखे सभिनि खे आत्मा परमात्मा जी पहचान पहिरियों ॾियणी आहे तव्हांखे कि तव्हां माता हो। माता त सभिनि जी भाग्य विधाता। ओम शांति। बाप ॿार प्रति चए थो ॿार सुदर्शन चक्रधारी ठहो भव। इहा बाप ॿारनि खे सावधानी था ॾियनि। ॿारनि खे भी हिक ॿिए खे सावधानी ॾियणी आहे। बाप खे यादि करण सां झटि उहो नशो चढ़ी वेंदो आहे। स्मृति ॾियारण लाइ हिक ॿिए खे सावधान करणो आहे। जीअं आपस में मिलंदा आहियो त नमस्ते आदि कंदा आहियो, परंतु हुन सां कोई कल्याण न थींदो। कल्याण तॾहिं थींदो जॾहिं तव्हां ॿार हिक ॿिए खे सावधानी ॾींदा। सुदर्शन चक्रधारी अक्षर में सभु कुझु अची वेंदो। बाप जो परिचय, मर्तबे जो परिचय, चक्र जो भी परिचय अची वेंदो। त हिक ॿिए खे सावधानी ॾियण पहिरियों फर्ज़ आहे। यादि कराइण सां खबरदार थी वेंदो। घड़ी घड़ी हिक ॿिए खे सावधान करणो आहे। बाप ऐं वर्षे खे यादि कंदा रहो। सुदर्शन चक्रधारी ठहो। पंहिंजे खे अशरीरी समझी अशरीरी बाप खे यादि कंदा आहियो न। यादि अर्थात योग सां ई तव्हांजी निरोगी काया ठहींदी। यादि अर्थात योग सां ई असांजी निरोगी काया ठहींदी। ये हाणे जो पुरुषार्थ आहे। अंत में जॾहिं हिकदमि कर्मातीत अवस्था थी वेंदी तॾहिं निरोगी ठही वेंदो। हाणे त पुरुषार्थ ही आहियो। हाणे बाप भी ॿारनि खे सम्झाए थो। जॾहिं ॼाणंदा आहियो सभी बेसमझ आहिनि। जॾहिं देवता ऐं आदि जी पूजा कंदा आहिनि त उन्हनि जे ऑक्यूपेशन जो कोई खे पतो ई न आहे। तव्हांखे सम्झाइणो आहे। असां सभिनि जी बायोग्राफी ॿुधाए सघंदा आहियूं। पहिरियों त मुख्य परमपिता परमात्मा खे ॼाणणो। उनमें भी ॾाढा मनुष्य मौजूद आहिनि। चवंदा आहिनि परमात्मा जो कोई नाम रूप न आहे। त पहिरियों मुख्य ॻाल्हि इहे ई आहे। बाप आत्मा परमात्मा जो भेद ऐं ज्ञान ॿुधाइण। इहे त ॼाणंदा आहियो। हाणे सभु आत्मायूं आहिनि। पुण्य आत्मा पाप आत्मा चइबो आहे न। पाप परमात्मा न चईंदा आहिनि। पतित दुनिया आहे। परमात्मा त पतित न थींदो। इन करे मनुष्य खे पहिरियों आत्मा खे ॼाणणो आहे। छो जी आत्मा जो ज्ञान कोई भी मनुष्य में न आहे। आत्मा ही ॿुधदी आहे। आत्मा ही खाईंदी पींदी सभु कुझु कंदी आत्मा ही आहे। इन ऑर्गन्स द्वारा आत्मा जो रूप छा आहे। आत्मा ही ॿुधदी आहे, आत्मा ही खाईंदी पींदी आहे, सभु कुझु कंदी आहे न ऑर्गन्स द्वारा। आत्मा जो रूप छा आहे। चईंदा आहिनि चमकदो भ्रुकुटी जे विच में अजब सितारो। त आत्मा जो रूप सम्झाइणो पए। आत्मा जो रूप कोई एतिरो वॾो न आहे। आत्मा अति सूक्ष्म आहे। आत्मा जो रूप आहे जीरो अथवा बुरी बिंदी भी चईंदा आहिनि। हाणे हिन ते भी वीचार करणो खपे कि आत्मा एतिरी सूक्ष्म आहे। मनुष्य मौजूद आहिनि। आत्मा शरीर सां कीअं निकिरंदी आहे, काथां निकिरंदी आहे। कोई चईंदो आहे खोपड़ी खां निकिरी वई, कोई चईंदो आहे अखियुनि सां निकिरी वई। छोजी दरवाजा ॾाढा हूंदा आहिनि न। परंतु आत्मा आहे छा चीज छा आहे इहे ॼाणण ॾाढो वंडरफुल आहे न। जेकी ॾेखारण में नथी ॾे एतिरी पावरफुल आत्मा एॾी वॾी शरीर खे हलाए थी ऐं कीअं निकिरी वेंदी आहे कंहिंखे नज़र ई न ईंदो। जो पुछदा आहिनि आत्मा निकिरंदी कीअं आहे। इहे न चईंदा आहियूं
ये न चईंदा आहिनि आत्मा ईंदी कीअं, परंतु पहिरियों त मालूम हुजणो खपे न आत्मा चीज छा आहे। केतिरी नंढी सी आत्मा में 84 जन्मनि जो पार्ट भरियल आहे। ये ॻाल्हियूं मोस्ट वंडरफुल आहिनि। आत्मा आहे त बरोबर स्टार मुआफ़िक, हुनखे वॾो न चईंदुसि। एरोप्लेन मथे वञण सां ॾाढो नंढो ॾेखारण में ईंदो आहे, परंतु आत्मा वॾी न थींदी आहे। उनजो त हिकु ई रूप आहे। त पहिरियों आत्मा खे ॼाणणो खपे। मां आत्मा कीअं हिन शरीर में प्रवेश कंदी आहियां। भल कोई खे साक्षात्कार थींदो आहे, जीअं स्टार आहे न, उहा नंढी सी आत्मा में सभु नॉलेज भरियल आहे न। आत्मा आहे हिकु ही ॾाढो वंडर आहे। परमात्मा जो रूप बि कंहिंखे पतो न आहे। वास्तव में जीअं आत्मा आहे उहे ई परम पिता परमात्मा आहे। उहो बि बाप आहे। भले हिते बाप ऐं ॿार नंढा वॾा थींदा आहिनि हिन दुनिया में, परंतु आत्मा नंढी वॾी न आहे। आत्मा ऐं परमात्मा जो रूप में कोई भेद न आहे। बाक़ी ॿिन्ही में पार्ट में संस्कारनि में भेद आहे। बाप सम्झाईंदा आहिनि मुंहिंजे में छा संस्कार आहिनि, तव्हां आत्मा में छा संस्कार आहे, बाबा में छा संस्कार आहे हिन दुनिया खे परिवर्तन करण जा। ऐं असांजा बि हाणे असां उहो संस्कार धारण करूं था, लेकिन साथ साथ असां पाठ वॼाइण जा संस्कार बि त धारण था करूं न। मनुष्य बाबा में भी हुआ आहिनि, लेकिन असां सुबुह खां राति ताईं की छा करणो आहे, उहो सभु संस्कार रस्म रिवाज आदि जो बाबा चईंदा आहिनि मुंहिंजो छा मतिलबु उते वञी करे जो आहे। त मूंखे त असांखे बाबा त पावन ठाहिण जो ज्ञान ॾींदो आहे न, हुनजी नॉलेज ॾींदा आहिनि बाबा में, लेकिन उहो संस्कार त असां में भरिजनि था न सत्यवीर। मनुष्य आत्मा परमात्मा जे रूप खे न ॼाणण जे कारण आत्मा परमात्मा हिकु चई छॾींदा आहिनि, ॾाढो घोटालो करे छॾींदा आहिनि। ॼाणण ॾाढो जरूरी आहे। परमात्मा भी आहे, ब्रह्मा विष्णु शंकर भी आहिनि, सभिनि में आत्मा आहे। जगदम्बा सरस्वती खे गॉडेस ऑफ नॉलेज चईंदुसि त जरूर सरस्वती जी आत्मा में नॉलेज हूंदी, परंतु उन्हनि में कहिड़ी नॉलेज आहे ये कंहिंखे पतो न आहे। सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि गॉडेस ऑफ नॉलेज। अखबारनि में आर्टिकल्स आदि पढ़ंदा आहिनि त हुन ते सम्झाइणो खपे। तव्हां चईंदा आहियो सरस्वती गॉडेस ऑफ नॉलेज आहे, परंतु हुननि में नॉलेज परंतु हुन कहिड़ी नॉलेज कॾहिं बि नहीं, हुनखे जरूर गॉड सां नॉलेज मिली हूंदी न। गॉड जो रूप छा आहे, गॉडेस ऑफ नॉलेज ये नाम कीअं पियो। नॉलेजफुल त गॉड आहे न, हुननि सरस्वती खे नॉलेजफुल कीअं ठाहियो। हिकु ई ॻाल्हि ते कंहिंखे संगम ते बिहारे ॾियणो खपे। हिकु ई ॻाल्हि खे पकड़े करे असां कंहिंखे बि संगम ते वठी अची सघंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि असां सम्झाईंदा आहियूं, बाक़ी लिखण लाइ त संजय जगदीश भाई निमित ये नंबर 1 मुख्य एक्टर आहे, त बाबा जे साथ राइट हैंड हुजणो खपे। परंतु ड्रामा जी भाभी अहिड़ी आहे जो हिननि खे दिल्ली में रहणो हूंदो आहे। कल्प पहिरियों वारो पार्ट आहे, अर्जुन जो नाम मुख्य घायल आहे। हाणे तव्हां ॿार हर ॻाल्हि जो अर्थ सम्झंदा आहियो। पहिरियों त आत्मा परमात्मा जे बारे में सम्झाइणो। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि आत्मा सितारो, हुनमें सॼी नॉलेज कीअं भरियल आहे उहो सम्झाइनि था। ये कोई साइंसदान भी समझी न सघंदा। आत्मा में ही सभु संस्कार रहंदा आहिनि। हाणे आत्मा त स्टार आहे। अच्छा, परमात्मा जो रूप छा आहे, उहो भी परमात्मा ही आहे, फर्क़ु न आहे। ये जो महिमा ॻाईंदा आहिनि उहो 1000 सूर्यनि खां भी तीखो आहे, ईअं न। बाप चईंदा आहिनि सिर्फ़ु तव्हांजी आत्मा में नॉलेज न आहे, मां परमात्मा नॉलेजफुल आहियां, बसि इहो फ़र्क़ु आहे। बाक़ी रूप त हिकु जहिड़ो आहे न। माया तव्हांजी आत्मा खे पतो ठाहे ॾींदी आहे, बाक़ी कोई दीवो न आहे जो बुझाए, जो कोई बुझी वञे। सिर्फ़ु आत्मा सां नॉलेज निकिरी वई बाप ऐं रचना जी, मतलब हुन सां सम्झ निकिरी वई आहे। बाक़ी चईंदा आहिनि दियो विजियो, ये सभु बाबा सम्झाइण लाइ चईंदा आहिनि, कंपेरिजन ॿुधाईंदा आहिनि की
दिए जी रोशनी थोड़ी सी बचल हूंदी आहे, ईअं असांजी आत्मा में ज्ञान जी रोशनी थोड़ी सी आहे। बाप ऐं रचना सभु भुलिजी वियासीं। तो हाणे असांखे नॉलेज मिले थी न, बाबा में नॉलेज आहे, उहो बि आत्मा आहे, कोई वॾी न आहे। उन्हनि खे नॉलेजफुल, सरस्वती खे बि नॉलेजफुल चइबो आहे। हाणे उन्हनि खे नॉलेज कॾहिं मिली? सरस्वती कंहिंजी ॿार आहे, कंहिंजी बच्ची आहे, इहे कोई ॼाणंदो न आहे, त दिल में अचणो खपे। उन्हनि खे कीअं सम्झायूं? बाप आ परमात्मा केरु आहे उहो बि सम्झाइणो आहे कि उहो सितारो, हुनमें नॉलेज आहे, हुनमें सॼी नॉलेज आहे। गॉड फादर मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे, सभिनि जो बेहद जो बाप आहे, उहो सत्ता चैतन्य आहे, हुनमें सच्ची नॉलेज आहे। परम पिता परमात्मा में सच्ची नॉलेज आहे, उन्हनि खे ट्रुथ बि चइबो आहे। ऐं कोई में सच्ची नॉलेज न आहे, त चई था हिकु बाप आहे, त सॼी रचना जी नॉलेज बि हुननि में ही आहे न। झाड़ जो बीज रूप आहे न, आत्मा त चैतन्य आहे, शरीर त जड़ आहे। जॾहिं आत्मा ईंदी आहे तॾहिं इहो चैतन्य थींदो आहे। त बाप सम्झाईंदा आहिनि, मां बि उहो ई आहियां। बाबा ॾिसो पूरो अॼु आत्मा परमात्मा जे बारे में सभु ॿुधाए थो बाबा। त बाप सम्झाईंदा आहिनि, मां बि उहो ई आहियां। आत्मा नंढी वॾी न थींदी आहे, जीअं तव्हां आत्मा आहियो उहो मां बि परमात्मा यानी परमात्मा यानी परमात्मा आहे। पोइ हुननि जी महिमा सभिनि खां ऊच आहे। मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे न, मनुष्य ई उन्हनि खे यादि कंदा आहिनि। इहे त ॼाणंदा आहियो, बाप मथे में रहंदो आहे, आत्मा हिन ऑर्गन्स द्वारा थींदी आहे। हे परम पिता परमात्मा, मनुष्य ही न ॼाणंदा आहिनि, छोजी देह अभिमानी आहिनि। तव्हां हाणे देही अभिमानी ठहिया आहियो, पंहिंजे खे आत्मा निश्चय कंदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो गॉड त निराकार खे चइबो आहे न, उहा असां हुननि जी संतान आहियूं। गॉड त निराकार आहे, असां हुननि जी संतान आहियूं। उहा गॉड ई अची करे नॉलेज ॾींदो, उन्हनि खे नॉलेजफुल ब्लिसफुल चइबो आहे। रहम जो सागर आहे न, सुख जो सागर आहे, शांति जो सागर आहे। ये महिमा हुननि जी ॻाल्हि आहे, जो त ज़रूर बाप सां ॿारनि खे वरसो मिलंदो हूंदो न। हे असांजो पीउ एॾो सागर आहे, त असांखे बि हुननि खां यही चीज मिलंदो हूंदो न। उन्हनि खे कोई समय अची करे वरसो उन्हनि ॾिनो आहे, तॾहिं त उन्हनि जी महिमा ॻाल्हि आहे। देवताउनि जी महिमा अलॻि आहे, बाप जी महिमा अलॻि आहे। सभिनि आत्माउनि जो बाप आहे न, क्रिएटर हुजण जे कारण खे बीज रूप चइबो आहे। पहिरियों बाप जो परिचय ॾियणो। शास्त्रनि में ॾेखारींदा आहिनि अंगुष्ठे मिसल, असां चईंदा आहियूं उहो ज्योतिर्बिंदु आहे, चित्र बि ठहियल आहे, परंतु एॾो वॾो त उहो आहे न, उहो त अति सूक्ष्म आहे न। त छा सम्झाए, अति सूक्ष्म आहे त छा सम्झाए? तव्हांखे चईंदा चित्र में एतिरो वॾो रूप छो ॾेखारे? चओ बाबा चईंदा आहिनि, तव्हां खां पुछंदा हुआ, चओ न त छा रखूं? उहो त हिकु बिंदी आहे, पोइ हुनजी पूजा कीअं कंदा, हुन ते खीर कीअं चढ़ाए, पूजा जे लाइ उहो रूप ठाहियल आहे। बाक़ी सम्झंदा आहिनि कि उहो परम पिता परमात्मा परम धाम में रहण वारो। बाबा चवनि था कि मां त ॾाढो अति सूक्ष्म आहे, त हुननि खे छा सम्झाए? त हुननि खे त पहिरियों सम्झ न हुई, इन करे चित्रनि में एॾो वॾो ठाहे छॾियोसीं। छोजी माण्हुनि खे पूजा करणी आहे, बिंदियुनि जी पूजा कीअं करे, त उन्हनि खे ईअं सम्झाइणो आहे। बाक़ी सम्झायूं कि उहो त परम पिता परमात्मा परम धाम में रहण वारो ज्योतिर्बिंदु आहे। उहा परम धाम असांजो स्वीट होम आहे, निराकारी दुनिया, मूल वतन, सूक्ष्म वतन, ये स्थूल वतन। बाप निराकारी दुनिया में रहंदो आहे, आत्मा चईंदी आहे असां निर्वाण धाम में वञो, जाते इहे ऑर्गन्स न हुजनि, आत्मा ई अची करे शरीर धारण कंदी आहे। हाणे इहे कीअं सम्झाए कि आत्मा काथां खां ईंदी आहे? इहे त ॼाणंदा आहियो, पिंड में आत्मा प्रवेश थियण सां चेतन ठही वेंदी आहे। चीज केतिरी सूक्ष्म आहे न, हुनमें सॼा संस्कार भरियल आहिनि, पोइ हिकु जन्म जा संस्कार प्रकट थींदा आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि, हिकु ई ॻाल्हि खे सुठी रीति सम्झाइणो आहे। सरस्वती जी ॻाल्हि ते बि सम्झाए सघंदा आहियो, उहो कीअं बालकी ठहियल आहे, बालकी आहे। बाप हिन समय तव्हांखे त गॉड
सही न सकदसी। सरस्वती है ब्रह्मा जी बेटी, तो जरूर वो गॉडेस ऑफ नॉलेज ठहरी न। ब्रह्मा जे मुख कमल सां ॾेखारींदा आहिनि ज्ञान ॾिनई, त ब्रह्मा जो नाम आहे न। हिन समय तव्हां आहियो ब्रह्मण। भला आत्मा प्योर हूंदी आहे, परंतु शरीर त प्योर न आहे न, ये तमो प्रधान शरीर आहे। त बाप सम्झाईंदा आहिनि ॿार हिक ॿिए खे सावधान करे उन्नति खे पाइणो आहे। बाप ऐं वर्षे खे यादि करे करणो आहे। सुदर्शन चक्रधारी चक्र खे यादि कंदा आहियो, हिक ॿिए खे सावधान करो। बाप ऐं वर्षो यादि आहे, सुदर्शन चक्र यादि आहे। बाबा चईंदा आहिनि हिक बि अहिड़ी सावधानी न ॾींदा हूंदा। बाप की यादि कंदे कंदे नींद खे जीतण वारो ठहिणो। हिन में ॾाढी कमाई आहे। कमाई में कॾहिं थकावट न हुजणी खपे, परंतु स्थूल कम बि करणो पवंदे करे थकावट बि थींदी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि रात जाॻे करे बाबा सां ॻाल्हियूं कंदा, बाबा सां ॻाल्हियूं करो। ज्ञान सागर में डुबकी लॻाइणी हूंदी आहे। जीअं हिकु जानवर हूंदा आहिनि न, पाणी में डुबकी लॻाईंदा आहिनि, त ईअं डुबकी मारण सां, विचार सागर मंथन करण सां ॾिसंदा आहियूं कि ॾाढी पॉइंट्स ईंदी आहे, काथे काथां खां निकिरी ईंदी आहे। हिनखे चइबो आहे रात जाॻे करे ज्ञान सागर, विचार सागर, ज्ञान जो विचार सागर मंथन करणु। मनुष्य बिल्कुलु ई ॼाणंदा न आहे, उन्हनि खे सम्झाइणो आहे। बाप सम्झो ज्ञान जो सागर, उन्हनि सां वरसो मिलंदो आहे। त जो आदि सनातन देवी देवता धर्म वारा सतयुग में हुया, उन्हनि खे त ज़रूर वरसो मिलियो हूंदो न। हाणे सॼी राजधानी खे वरसो कीअं मिलियो? कलयुग खां सतयुग थियण में देरी त न लॻंदी। रात पूरी थी ॾींहुं थियणो आहे। काथे आयरन एजेड वर्क दुखदाम, काथे व सुखदाम। बाबा चवनि था ब्रह्मा जो ॾींहुं, ब्रह्मा जी रात, केतिरो फर्क़ु आहे न। हाणे गॉड फादर सां तव्हांखे नॉलेज मिले थी, सरस्वती छा कंदी हुई कंहिंखे पतो न आहे। हाणे गॉडेस ऑफ नॉलेज सरस्वती जो चित्र मिलियो, ख़ुशि थी विया, त उन्हनि खे सावधान करणो आहे, परमात्मा जो परिचय ॾियणो आहे। पोइ ब्रह्मा विष्णु शंकर जो परिचय ॾियणो आहे। बाप अची करे नॉलेज ॾेई नर सां श्री नारायण ठाहींदा आहिनि। ॾाढो युक्ति सां हर हिक जो ऑक्यूपेशन ॿुधाइणो आहे। सरस्वती बि ब्रह्मा मुख वंशावली आहे, त ज़रूर परमपिता परमात्मा आयो हूंदो न। ब्रह्मा द्वारा मुख वंशावली रची हूंदी न। पहिरियों नॉलेज कंहिंखे ॾिनई? चईंदा आहिनि कलश सरस्वती खे ॾिनई। विच में ब्रह्मा खे गुम करे छॾियई। कंहिंखे पतो न आहे कि ब्रह्मा तन में अची करे माताउनि खे कलश ॾिनई, त ज़रूर ब्रह्मा बि ॿुधंदो हूंदो न। ब्रह्मा जे हथ में शास्त्र ॾेखारींदा आहिनि। ब्रह्मा जी मत मशहूर आहे, त उहो बि सभी वेदन शास्त्रनि जे सार जी मत ॾींदो हूंदो न। ब्रह्मा द्वारा शिव बाबा सम्झाईंदा आहिनि ब्रह्मा काथां खां आया, इहे रथ काथां खां निकितो, कोई न ॼाणंदा आहिनि। बाबा हाणे ॿुधाइनि था, तव्हां सम्झाए सघंदा आहियो छा? मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, रात जागे करे ज्ञान जो विचार सागर मंथन करणो आहे। ज्ञान सागर में डुबकी लॻाइणी आहे। बाप की यादि कंदे नींद खे जीतण वारो ठहिणो। बाप की यादि कंदे नींद खे जीतण वारो ठहिणो। ॿियो आहे सुदर्शन चक्र फिराईंदे रहणो आहे। आपस में बाप ऐं वर्षे जी यादि ॾियारणु, आपस में हिक ॿिए खे बाप ऐं वर्षे जी यादि ॾियारदे हिक ॿिए खे सावधान करे उन्नति खे पाइणो। वरदान स्वयं के संगम युगी समझी व्यर्थ के समृत में परिवर्तन करने वाला समृत आत्मा ठहो। यह संगम युग समृत युग है, तो सदा ये स्मृति रखो कि सब समृत युग जा वासी आहियूं, समृत बाप जा ॿार आहियूं, समृत आत्मा आहियूं, त व्यर्थ समाप्त थी वेंदो। समृत युग जा वासी आहियूं, समृत बाप जा ॿार आहियूं, समृत आत्मा आहियूं, त व्यर्थ समाप्त थी वेंदो।
कलयुग आए व्यर्थ जॾहिं कलयुग जो किनारो करे चुकिया संगम युगी ठही विया त व्यर्थ सां किनारो थी वियो न। यदि सिर्फ समय जी भी याद रहे त समय जे प्रमाण कर्म स्वतः ही हलंदो। अगर असांखे समय भी याद रहे त समय जे प्रमाण कर्म स्वतः याद रहंदो। यानी समय कहिड़ो अथव संगम संगम अर्थात बाप खां वठी करे सभिनि खे सुख शांति जी किरणी ॾियनि थो। अधु कलाक व्यर्थ सोचियो व्यर्थ कयो, लेकिन हाणे जीअं समय ओड़ो जीअं समय जहिड़ो बाप ओड़ा असां ॿार। भले असां सत्य जी दुनिया जा संस्कार ठाहियूं था, लेकिन हाणे जहिड़ो समय जहिड़ो बाप ओड़ो असां ॿारनि खे भी ओड़ो ई कम करण जो संस्कार धारण करे हाणे बाबा सां गॾु सर्विस करणी आहे। स्लोगन आहे जो सदा ईश्वरीय विधान ते हलंदा आहिनि उहो ई ब्रह्मा बाप समान मास्टर विधाता ठहींदा आहिनि। ईश्वरीय विधान ते हलंदा आहिनि उहो ई ब्रह्मा बाप समान मास्टर विधाता ठहींदा आहिनि। अच्छा, ओम शांति।